ज़िले काउंसिल खैरपुर में अपोजिशन जमायत जे GDA जे ज़िले काउंसिल जे मेंबर साबिर हुसैन महेसर पारां सिंध ट्रांसपेरेंसी ऐं राइट टू इंफॉर्मेशन एक्ट 2016 तहत मालूमात हासिल करण लाइ ज़िले काउंसिल खैरपुर जे चीफ ऑफिसर के लिखत में दरख्वास्त ॾेई छॾी। इन सिलसिले में फंक्शनल मुस्लिम लीग अॻवान ऐं ज़िले काउंसिल खैरपुर जे मेंबर साबिर हुसैन महेसर चयो त चीफ ऑफिसर खां काफ़ी दफ़ा बजट जी कॉपी घुरी पर नथी ॾिनी वञे, जंहिं करे सिंध ट्रांसपेरेंसी ऐं राइट टू इंफॉर्मेशन जे कानून मूजिब दरख्वास्त ॾेई ज़िले काउंसिल जे सालियाने बजट में काउंसिल में कम कंदड़ मुलाज़िमनि जा तफ़सील घुरियो आहिनि, जेको हर शहरी जो हक़ आहे। हुन चयो त कानून मूजिब वर्किंग जे 15 ॾींहनि अंदरि सालियाने बजट समेत घुर्बल मालूमात फराहम करण जा पाबंद आहिनि। साबिर हुसैन महेसर चयो त ज़िले काउंसिल जे चीफ ऑफिसर जे अपोजिशन जमायत जे मेंबरनि सां रवैयो दुरुस्त न आहे। को बि जाइज़ कमु नथो कयो वञे। 9 महीना थी विया आहिनि, को बि कमु न आहे थियो। सिर्फ़ हुकूमती धुर जे मेंबरनि खे नवाज़ियो पियो वञे, जेका सरासर ज्यादती आहे। असां हाणे ख़ामोश न विहंदासीं। इन मौक़े ते मोहम्मद सलीम चांडियो साणस गॾु हो।